अनीता साहिबा कोलोरेक्टल कैंसर ते असीं ॻाल्हायोसीं पर इन जो ख़तरो सभिनी खां वधीक कंहिंखे आहे, छा मर्दनि खे या औरतुनि खे? ॾिसो इन जो ख़तरो ॿिन्ही खे आहे, औरतुनि खे मर्दनि खे। ख़ासि करे जेके रिस्क फैक्टर्स हूंदा आहिनि उनमें चवंदा आहिनि त एज 50 खां पहिरियों जेको आहे वेस्टर्न गाइडलाइन इहे चवंदी हुई त 50 खां पोइ कोलोनोस्कोपी करायो, पर हाणे जॾहिं उते उन्हनि ॾिठो त अफ्रीकन जेके हुया उन्हनि में 45 खां पहिरियों 45 करे छॾियो, त हाणे न्यू जेके रिकमेंडेड एज आहे न उहो 45 खां पोइ जेको आहे न कोलोनोस्कोपी करण लाइ, त माना 45 खां पोइ। लेकिन ईअं असांजी पॉपुलेशन में न आहे। असांजी पॉपुलेशन में जेकी आहे, हालांकि असांजी एतिरी रिसर्च न पई थिए हिते, असां फॉलो वेस्टर्न खे ई कयूं था, पर असां जेकी पंहिंजी प्रैक्टिस में ॾिठो आहे, असांजे जेको माना अचनि था ख़ासि करके रेक्टल कैंसर, उहो 17, 18, 20 साल जी उमिरि में बि असां पेशेंट्स ॾिठा आहिनि। त उन्हनि खे रेक्टल ऐं ॾाढो बुरे क़िस्म वारो, माना हिकिड़ी माना टाइप ऑफ, जीअं सर ॻाल्हायो त ब्रेस्ट कैंसर जा, तीअं कोलोरेक्टल जा बि इलाही टाइप्स हूंदा आहिनि कैंसर। त उनमें बि जेके बुरे सिग्नेट रिंग टाइप कैंसर्स हूंदा आहिनि उहे ॾाढा बुरा वारा हूंदा आहिनि, उहे वारे कैंसर सां असां वटि प्रेज़ेंट कंदा आहिनि ऐं उहे एॾी एडवांस स्टेज में ईंदा हूंदा आहिनि। त इन करे जेको आहे न, माना अगरि छा स्क्रीनिंग जी माना रिस्क फैक्टर्स जी ॻाल्हि कयूं त माना उमिरि 50 खां जेको वेस्टर्न चए थी, असां वटि त जेको आहे न माना ख़ैर उनखां पहिरियों बि अचे थो। उनखां पोइ अगरि कंहिंखे जेनेटिक माना आहे, यानी उनजे ख़ानदान में कंहिंखे पहिरियों कोई कोलन रेक्टल कैंसर आहे, या वरी उनजे ख़ानदान में कोई जेनेटिक सिंड्रोम आहिनि जंहिंमें फैमिलियल एडिनोमेटोसिस पॉलीपोसिस आहे, लिंच सिंड्रोम आहे, अहिड़ा ॿिया बि सिंड्रोम्स आहिनि। अगरि कंहिं ख़ानदान में ऑलरेडी नोन आहिनि त उन्हनि में असां माना चवंदा उन्हनि में रिस्क ज़्यादा है कैंसर जो। उनखां पोइ वरी उहे पेशेंट जेके माना अॼुकल्ह जेको असां जंक फूड इस्तेमालु था कयूं, ठीकु आहे न, उन सां छा थो थिए, असां फाइबर घटि था वठूं, मोर जंक फूड यूज़ था कयूं, प्रोसेस्ड मीट ऐं ज़्यादा रेड मीट जो इस्तेमालु, ज़्यादा रेड मीट, ज़्यादा ईअं न त रेड मीट सफ़ा न आहे खाइणो, माना ज़्यादा इस्तेमालु करण सां ऐं ज़्यादा प्रोसेस फूड इस्तेमालु करण सां, जंक फूड सां। उनजे अलावा तंबाकू नोशी जेकी आहे न, माना सिगरेट हुजे, उनजे अलावा जेको आहे माना अल्कोहल, मोटापो ख़ुदि हिकिड़ो रिस्क फैक्टर आहे कंहिं बि क़िस्म जो बॉडी जे कैंसर जो, ठीकु आहे। त कोलन कैंसर में बि वॾो माना जो रोल आहे ओबेसिटी जो, ठीकु आहे। उनखां पोइ वरी जेको असांजी फिज़िकल एक्टिविटी, अॼुकल्ह सीडेंटरी लाइफस्टाइल थी वियो आहे, त असां माना मोबाइल ते लॻा पिया आहियूं, टीवी ॾिसूं था, माना सभु कुझु कंप्यूटर ते कमु था कयूं, त सीडेंटरी लाइफस्टाइल इहे सभु इन जा रिस्क फैक्टर्स आहिनि, त जेको आहे हिननि खे कोलन कैंसर थी सघनि था। अच्छा, कोलोरेक्टल कैंसर ख़तरनाक आहे जीअं तव्हां ॿुधायो, पर सिम्पटम्स कहिड़ा आहिनि, असांखे ख़बर कीअं पए त जीअं असीं अर्ली स्टेज में असां ख़बर पइजी वञे असीं डॉक्टर सां वञी रुजू कयूं? जी, अच्छा, इन में जेके अलामात में असां ॻाल्हि कंदासीं त अगरि कंहिंखे बि, चाहे मर्द हो चाहे औरत हो, हाणे त जीअं मां पहिरियों ई डिस्कस कयो त एज जो बि असां न कंदा, ठीकु आहे। त माना उनखे अगरि परसिस्टेंट यानी लगातार उनखे किथे बि पेट में सूर रहे थो, जेको आम दवा खाइण सां ठीकु नथो थिए, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ वरी पाखाने में न रत जो अचणु, हाणे अक्सर छा थींदो आहे त माण्हू बवासीर सोचे करे माना जेको आहे न बवासीर थी सघे थो बिल्कुलु, लेकिन ज़रूरी न आहे त उहो बवासीर हुजे। त इन लाइ बिना चेकअप कराए, बिना कोलोनोस्कोपी कराए ख़ाली ट्रीटमेंट न आहे कराइणो, ठीकु आहे। त इहो बि ज़रूरी आहे। त माना रत अचे, अगरि पखाने में अचे थो, अगरि माना अनइंटेंशनल वेट लॉस थिए थो, यानी माना पाण नथो चाहे त वज़न किरे, पर कोई एॾी उहो नथो करे त भई कोई बि अहिड़ी शइ नथो करे ऐं वेट लॉस थिएसि थो, ठीकु आहे। उनजे अलावा जेके आहे न बॉवल हैबिट्स चेंज थियण, यानी तब्दीली, ईअं त भई कॾहिं मोशन रहे थी, कॾहिं कब्ज़ रहे थो, ठीकु आहे। उनखां पोइ वरी रत जी कमी, हीमोग्लोबिन घटि थो थी वञे, बिना वजह थकावट थिए थी, कमज़ोरी थिए थी ऐं हीमोग्लोबिन घटि थिए थो, त इहे सभु अलामात आहिनि जेको आहे न माना कोलोरेक्टल कैंसर जो।